जारी कयल वीडियो बयान में मंजूर हुसैन वसाण चयो त मुल्क में जॾहिं बि चूंडूं थियनि पीपल्स पार्टी तैयार आहे। संदसि चवणो त सियासी पार्टियुनि खे टकराव वारी सूरत हाल पैदा न करणु घुर्जे। सूबाई वज़ीर मंजूर हुसैन वसाण चयो त सभिनी खे गॾिजी जमहूरियत खे बचाइण लाइ कोशिशूं करणु घुर्जनि। समूरियुनि सियासी पार्टियुनि खे गॾिजी वेही जमहूरियत बचाइण लाइ सोचणु घुर्जे। संदसि चवणो त मुल्क में मार्शल लॉ जा इम्कान ख़तम थी विया आहिनि। जॾहिं मार्शल लॉ लॻंदी आहे त हिकु ॿ पार्टियूं साणनि गॾु थी वेंदियूं आहिनि। वो चैप्टर मार्शल लॉ का खत्म हो चुका है। हमेशा कभी भी जब भी मार्शल आया है या इंटरफेरेंस हुई है तो एक दो पार्टी को उन्होंने साथ मिला करके इंटरफेरेंस किया है, मुदाखलत की है। हुन जो त 18 अक्टूबर जे सान्हे जूं कड़ियूं 27 दिसंबर सान्हे सां मिलन थियूं। अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ खे घुराए हुन खां सान्हे बाबति जांच कई वञे। हुन जो त खेसि आम चूंडूं वक़्त ते थींदे नज़र न अची रहियूं आहिनि। जेकॾहिं इमरान खान धरणो हयो त सभु गड़बड़ थी वेंदी। हम तो तैयार हैं जब भी इलेक्शन हो, लेकिन मुझे वो जल्दी नजर नहीं आ रही है। जो टाइम फ्रेम है, जिस टाइम फ्रेम की बात कर रहा हूँ, उसमें मुझे इलेक्शन नजर नहीं आ रही। जब धरना होगा तो ये समझें कि कुछ छेड़छाड़ होगी। अच्छा, जब धरना इमरान ने शुरू किया तो वो समझें कि कोई इंटरफेरेंस होगी। हुन जो त शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल में आलमी ताक़तूं मुलवस हुयूं। संदसि चवणो त समूरनि सियासतदाननि जो एहतसाब थी रहियो आहे त परवेज़ मुशर्रफ खे बि ॾेह वापसि घुरायो वञे। मंजूर वसाण चयो त खेसि पक आहे त हिकु ॾींहुं ज़रूर बेनज़ीर भुट्टो जा क़ातिल वाइखा थींदा। शब्बीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।